अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इलेक्शन 2013 के हवाले से ख़ुसूसी ट्रांसमिशन तहत इस्लामाबाद स्टूडियो पोल सेंटर में मां सिकंदर अली हुलियो। अॼु मूंखे स्टूडियो में ज्वाइन किया सीनियर सहाफ़ी जनाब जावेद सुमरो साहब। जावेद साहब महिरबानी तव्हांजी स्टूडियो में। जावेद साहब तव्हां खां अॻु में ॿ चारि ॻाल्हियूं रखणु पिया चाहियूं। हिकिड़ी त इहा त अॼु सॼो ॾींहुं मुल्क के अंदर प्रेस कॉन्फ्रेंसिस जो दौर रहियो। 3 वॾियूं मुख्य प्रेस कॉन्फ्रेंसिस थियूं आहिनि। पहिरीं जेका ही इसहाक़ डार ऐं शहबाज शरीफ साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, हुदे ॿिया पेपर मिल खां वठी कई इल्ज़ाम जेके रहमान मलिक 3 ॾींहं हणंदो रहियो, उन्हनि जो उन्हनि काफ़ी जवाबु ॾिनो आहे ऐं मुदलल तरीक़े सां ॾिनो आहे। ऐं ज़ाहिर आहे 2 ॾींहं बल्कि कल्ह राति खां वठी जेका इमरान ख़ान जे हादसे खां पोइ मुल्क के अंदर इलेक्शन मुहिम स्लो थी, उनखे उन्हनि गरमाइण जी कोशिशि कई आहे। ॿी प्रेस कॉन्फ्रेंस हिते इस्लामाबाद के अंदर साबिक़ वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ कई आहे। हुन बि इहे काफ़ी ॻाल्हियूं वरजायूं। हुननि हिकु दफ़ो ॿीहर चयो आहे त पीपल्स पार्टी यकीनन इलेक्शन में कामयाबु थींदी ऐं ECPA जे अंदर जेको पंजाब जो मेंबर आहे उहो फ़ैसिला करे रहियो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस त मौलाना ताहिर क़ादरी बि कई आहे, जेको चए पियो त हुन सां को बि वाइदो वफ़ा न थियो, का बि शइ ॻाल्हि पूरी न थी ऐं रिज़ल्ट जेके 2013 जूं इलेक्शन्स थियूं 12 मई ते चङियूं न हूंदियूं। पर जेका सभ खां अहम मुल्क जी ॻाल्हि थी आहे, हिकिड़ो कल्ह क़ौमी सानियो थींदे थींदे बचाव थियो। अल्लाह जो शुक्र थियो, इमरान ख़ान लाहौर में जलसे जे अंदर स्टेज तरफ़ वेंदे वेंदे जंहिं तरह सां सीढ़ियुनि तां किरियो ऐं बाद में हुनखे फ्रैक्चर थियो। अॼु इमरान ख़ान साहब पंहिंजी सिहतयाबी खां पोइ पहिरियों पैगाम ॾिनो आहे। हुन इहो फरमायो आहे त जेकॾहिं हुनखे बुलेट प्रूफ जैकेट पातल न हुजे हा त शायदि हुनजी जेका रीढ़ जी हड्डी उहा टुटे हा या वधीक नुक़सानु थिए हा। ऐं पर हुन क़ौम खे अपील कई आहे त हू इलेक्शन में वञे ऐं इन खां वधीक जेको जज़्बो आहे ऐं जेको जोश आहे जेको हुनजी पार्टी हिन वक़्तु डेवलप कयो आहे ऐं मुल्क जे अंदरि हिकिड़ो सर तारी कयो आहे, उन सर खे हू चए पियो त 11 मई ते तव्हां कंहिं बि सूरत वञण न ॾियो। इहे कुझु मेजर इशूज़ आहिनि। इन ते ॻाल्हाइण लाइ जावेद साहब खे तकलीफ़ ॾिनी आहे। जावेद साहब, सभ खां पहिरियों ही इमरान साहब जो जेको ट्रेजिडी नेशनल ट्रेजिडी थींदे थींदे रहिजी वई, तव्हां कीअं पिया सम्झो इन जो इलेक्शन ते ऐं 3 ॾींहं रहिजी विया आहिनि, कहिड़ो असरु हूंदो? मुंहिंजो ख़्यालु आहे त ज़ाहिर हर असांजी क़ौम में इहा ॻाल्हि ॾाढी आम आहे त सिंपथी वोट, जंहिंखे हमदर्दी जो वोट चइबो आहे, उहो हूंदो आहे असांजे माण्हुनि में। ऐं जेकॾहिं कंहिंसां को हादसो थींदो आहे, को वाक़ियो थींदो आहे, का सान्हो थींदो आहे, त हिकिड़ी जनरल ॻाल्हि आहे त माण्हुनि जी हमदर्दी उन पासे वेंदी आहे। बेनज़ीर भुट्टो साहिब खे बि हमदर्दी जो वोट मिलंदो रहियो। उन्हनि जे वालिद साहब जे वफ़ात खां पोइ, बेनज़ीर जे पंहिंजे क़त्ल खां पोइ आसिफ़ ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी खे बि हमदर्दी जो वोट मिलियो आहे। हींअर बि जेका पीपल्स पार्टी जी कैंपेन आहे, जेका इंतिखाबी चूंड जी जेका मुहिम हली रही आहे, उन में हू घणो करे फोकस इन ते था ॾियनि त जेका उन्हनि खे हमदर्दी जो वोट आहे उहो मिले। पीपल्स पार्टी जी माज़ीअ जूं जेके क़ुर्बानियूं आहिनि, जेके वाक़ई शानदार रहियूं आहिनि, ऐं पीपल्स पार्टी जी जेका हिकिड़ी तारीख़ आहे उहा क़ुर्बानियुनि ऐं शहादतुनि ऐं क़त्लनि सां भरियलु आहे। सो उनखे कैपिटलाइज़ था कनि, छो त ॿियो बज़ाहिर लॻे थो त पीपल्स पार्टी वटि कुझु अहिड़ो कोन्हे जेको हू माण्हुनि ताईं। इमरान ख़ान ते वापसि थो अचां त इमरान ख़ान खे उनजो थोरो घणो फ़ाइदो ज़रूरु मिलंदो, पर मुंहिंजो ई ख़्यालु आहे त जेके माण्हू इमरान ख़ान खे वोट न ॾींदा, उहे उनजे इन किरण जे करे उनखे वोट ॾियण जो सोच ईअं न थींदो। सबबु हीअ आहे त इमरान ख़ान हाल में वेझे अरसे में वेझे माज़ी में जेके ॻाल्हियूं चवंदो रहियो आहे, जेके तालिबान जे बारे में, जेके जमहूरियत जे बारे में, जेके अहमदिन जे बारे में, जेके माइनॉरिटीज़ जे बारे में, जेके अमरीका जे बारे में, ऐं जेका हिते हलंदड़ शिदत पसंदी आहे, जेका दहशतगर्दी आहे, उन ते हिकिड़ो वाज़े खुलियल स्टैंड न वठण जे करे जेका माण्हुनि जी हिकिड़ी वॾो हिसो आहे जेको वोट नथो ॾियणु चाहे, उहो उन किरण जे करे उनखे वोट न ॾींदो। बहरहाल इमरान ख़ान जा जेके पंहिंजा सपोर्टर्स आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि जी हमदर्दी वधंदी। जावेद, हिकिड़ी त अहम ॻाल्हि थी त जीअं कल्ह हादसो थियो त उनखां पोइ पंजाब जो केयरटेकर चीफ मिनिस्टर नज़ीम सेठी अस्पताल पहुता। अॼु साबिक़ चीफ मिनिस्टर आहे शहबाज शरीफ, जिन ते हू वॾा धुआंधार हमला कंदो रहियो आहे, उहे उते पहुता। त हिकिड़ी उनखां पोइ सदर ज़रदारी राति हिकिड़ो दुख जो इज़हार कयो त पूरी हिकिड़ी वेव हुई सिंपथी जेका इमरान ख़ान सां सियासत खां हटी करे त हिकिड़ो यूनिफाइंग मैसेज हिकिड़ो यूनिफाइंग मैसेज ॾिसो, इहो सॼो हिकिड़ो पॉलिटिक्स जो हिसो आहे। इहो को अहिड़ो न आहे त इमरान ख़ान जे किरण जे करे नवाज़ शरीफ़ चवंदो सुभाणे मुंहिंजा सभु वोटर वञी उनखे वोट ॾेई अचो। सुभाणे जॾहिं उहो तकरीर कंदो वरी बि इहा ई ॻाल्हि कंदो त भले शले से कुझु नहीं होगा, शेयर करेगा कुझु न कुझु। त इहे हिकिड़ी जेके न इहे हिकिड़ी ड्रामेबाज़ी हूंदी आहे सियासत जी, जेको ज़ाहिर हर कोई ईअं चवंदो जा सुठो इमरान ख़ान किरियो मुंहिंजे ख़िलाफ़ु पोइ ॻाल्हाए।
ईअं त ज़ाहिर आहे कोई स्टेज ते न चवंदो न ई को अहिड़ो पैगाम ॾींदो हर कोई चवंदो यार असांखे तमामु घणो ॾुख थियो हिन वीचारे खे धकु लॻो आहे भले दिलि में चवंदा हुजनि त यार 2-3 ॾींहं कैंपेन न करे सघे त इहे बि 2-4 वोट हुनखे घटि बल्कि शायदि हू इहो बि सोचींदा हूंदा 2-3 ॾींहं हू बि कैंपेन न करे सघनि थका त हूंदा सभु उन ऐलान कयो मिसाल हुन पंहिंजे वॾाइप जो हिकिड़ो मुज़ाहिरो कयो हिकिड़े तरह सां नवाज़ शरीफ़ त जीअं हू धकु लॻो आहे हुनखे तंहिं करे सुभाणे मां पंहिंजी कैंपेन मुलतवी थो कयां ऐं कैंपेन मुलतवी इहा कई अथई त पाण न वेंदो कैंपेन में शहबाज शरीफ़ जो अॼु हिकिड़ो जलसो थिए थो त डीजी खान में डीजी खान में त पोइ इहो छाजो ढकोसलो बल्कि हुन डीजी खान में स्टेज इहा हिकिड़ी सियासी ड्रामेबाज़ी आहे जेका मुंहिंजो ख़्यालु आहे त हर बाशोर माण्हू खे सम्झणु घुरिजे इन सां को फ़र्क़ु न पवंदो आहे त हिकिड़ो माण्हू चए त जी किरियो असांखे अफ़सोस ज़ाहिर आहे उन्हनि खे अफ़सोस जी ॻाल्हि चवणी आहे को बि माण्हू को बि स्टेट्समैन को बि सियासतदान इहो नथो चई सघे त जी हीअ असांखे कल्ह ताईं हीअं पियो चए अॼु किरियो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी वई। अच्छा जावेद इमरान ते हिकिड़ो आख़िरी सुवाल हुन खां पोइ सोचो वर कंदासीं ॿियनि टॉपिक्स ॾे इमरान ख़ान जी हिकिड़ी जेका ज़ाती स्टैमिना जीअं चइजे हिकिड़ो बहादुरी या हिकिड़ी क़ुवत मुदाफ़ित बि चइजे शायदि बहितर हुई जो हुनजे रिस्पॉन्स सां ॾिठो त एॾो वॾो हुन सां तकलीफ़ आहे हुनखे काफ़ी टाका लॻा आहिनि हुनजी स्किल ज़ख़्मी आहे ॿियो हुनखे काफ़ी तकलीफ़ूं आयूं पर राति तव्हां ॾिठो त जेको पहिरियों टेलीविजन मैसेज ॾिनो उहो काफ़ी काम कंपोज़ इमरान ख़ान ॾाढो लीडिंग रोल तव्हां मां हुन सां केतिरा ई दफ़ा मिलियो आहियां 2-3 दफ़ा हुन सां लंडन में मिलियो आहियां 2-3 दफ़ा हुन सां पाकिस्तान में मिलियो आहियां ऐं इतफ़ाक़ अहिड़ो हुयो जो अॼु सुबुह मूंखे हुन सां इंटरव्यू करणो हुयो पर हुननि अॼु सुबुह करणो कल्ह राति आउं रवानो पियो थियुसि त हुन लाहौर जे लाइ पर वरी पोइ मैसेज आयो त हुनजी पोज़ीशन इहा न आहे जो हू अॼु इंटरव्यू ॾेई सघे त असां वापसि अची वियासीं ऐं हुन सां मिलियो आहियां केतिरा ई दफ़ा ऐं हू हिकिड़ो ॾाढो फिट माण्हू आहे हू अॼु बि हिन वक़्त ताईं रोज़ानो स्विमिंग कंदो आहे एक्सरसाइज़िस कंदो आहे रांदि खेॾंदो आहे ऐं काफ़ी पंहिंजी उमिरि 60 खां मथे 61-62 साल जी हुनजी उमिरि आहे 60 खां मथे आहे 61 साल जो आहे सो उनजी इन उमिरि में हू पंहिंजे उमिरि जे हिसाब सां ॾाढो फिट आहे ऐं पर हाणे तमामु मथां ई ऊचाई तां किरियो आहे तक़रीबन 20 फुटनि जी बुलंदी तां उहो किरियो आहे उनजे काफ़ी उनखे धक लॻा आहिनि ऐं हिकिड़ी शइ हूंदी आहे न त जोश में हूंदो आहे माण्हू हुनखे हिकु मिंट हिकु लम्हो क़ीमती लॻंदो आहे छो त हीअ उहे क्रूशल ॾींहं आहिनि जॾहिं इमरान ख़ान खे ख़बर आहे त हुनखे पंहिंजे वोटर्स सां पंहिंजे हमदर्दनि सां मुखातिब थियणो आहे। बिल्कुलु 10 ॾींहंनि में मुल्क जे चइनी सूबनि जे तक़रीबन काफ़ी शहरनि में पहुतो हो ख़िताब कयोसीं लाहौर वारो मामिलो पंहिंजी जाइ ते पर तव्हां न पिया सम्झो त हिकिड़ी बद इंतिज़ामी बि आहे ज़ाहिर आहे पब्लिक एतिरी आहे हुन सां गॾु नौजवान यूथ एॾो स्पिरिट जो इंतिज़ामात हुन जा तव्हां ॾिसो त तक़रीर जॾहिं कंदा रहिया आहिनि त हुनजे इर्द गिर्द माण्हुनि जो हिकिड़ो हुजूम हूंदो आहे ऐं माना उहो हिकिड़ो सही तरह जी जेका पॉलिटिकल मैनेजमेंट हूंदी आहे उहा न रही आहे। मुंहिंजो ख़्यालु हीअ आहे तव्हां हीअ ॻाल्हि सही था चओ त कंहिं हद ताईं इमरान ख़ान जी पार्टी छो त उन इंतिज़ामी ऐं ऑर्गेनाइज़ेशनल हिकिड़े जेको इर्तिका चइजे थो जंहिंखे एवोल्यूशन उन मां न गुज़री आहे त उन्हनि खे घणियूं शयूं अञा अहिड़ियूं आहिनि जिन जी इंतिज़ामी सूरत हाल खे सम्झणो आहे ऐं उनखे उन ते अमल कराइणो आहे पर इहा ई ॻाल्हि सभिनी ॿियनि अवामी पार्टियुनि सां बि थींदी आहे सवाइ MQM जो डिसिप्लिन जेको आहे उहो ॿिए तरह जो आहे उन में इन क़िस्म जूं शयूं न थींदियूं आहिनि उनखां अलावा ॿियूं जेके बि पार्टियूं आहिनि पीपल्स पार्टी जेका आहे उहा जॾहिं जलसा कंदी आहे या जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ जलसा कंदो आहे त उन्हनि में बि वॾे पैमाने जी बदनज़बी हूंदी आहे पर जीअं त पीपल्स पार्टी ऐं मियां साहिब जी पार्टी पुराणियूं पार्टियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो काडर जेको आहे कारकुननि जो वधीक एक्सपीरियंस्ड आहे उन्हनि जो तजुर्बो वसी आहे त हू अञा शयुनि खे मैनेज बहितर तरीक़े सां कंदा। इमरान ख़ान जी सियासत नई सियासत आहे त उन जे काडर खे उन जे वर्कर्स खे उन वर्कर जे स्टैंडर्ड ते पहुचण लाइ थोरो टाइम लॻंदो। अच्छा हाणे जावेद सियासत तरफ़ हीउ जेको मियां साहब ऐं इमरान ख़ान जो ईअं पियो लॻे पंजाब में त आख़िरी जहिड़ो हिकिड़ो मुक़ाबिलो दंगल थियण वारो आहे 3 ॾींहंनि खां पोइ तव्हां सम्झो पिया त PTI PMLN जो स्पेशली सेंटर ऐं नॉर्थ पंजाब में जेको वॾो मुक़ाबिलो आहे ऐं जंहिं मुक़ाबले तहत मुल्क जूं ॿियूं 2 पार्टियूं आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं PMLQ ऐं बाक़ी नंढा वॾा धड़ा उहे थोरा पोइते आहिनि बैकफुट ते त हीअ हिननि छॾे ॾिनो हाणे ॿिन्ही खे त पाण में स्कोर सेटल कनि तव्हांखे केतिरो पियो लॻे त इहा ॻाल्हि इहा थियरी जेका सियासत में को बि मुक़ाबिलो आख़िरी मुक़ाबिलो न हूंदो आहे तंहिं करे मां हिन जे बेसिक माना बुनियादी जेको इहो आहे सोच त को मुक़ाबिलो आख़िरी मुक़ाबिलो आहे मुंहिंजो न आहे ख़्यालु त को बि मुक़ाबिलो आख़िरी आहे न हिन इलेक्शन खां पोइ PMLN ख़तमु थी वेंदी न हिन इलेक्शन खां पोइ PTI ख़तमु थी वेंदी या टोटल ओवरकम करे वेंदी ईअं न थींदो सभु पार्टियूं रहंदियूं तव्हांजी इहा ॻाल्हि ठीकु आहे त जेके वॾियूं जमातूं जेके नंढियूं पार्टियूं आहिनि पंजाब में ख़ासि सेंट्रल पंजाब में उन्हनि इहो ज़रूरु सोचियो आहे त बाबा हीउ एॾो वॾो झेड़ो आहे ॿिन्ही
वॾनि जमातुनि जो त ॿियूं या त कंहिं ॿिन्ही मां कंहिं न कंहिंखे सपोर्ट थियूं कनि या वरी उन्हनि खे लॻे थो त हुननि जो हिन दफ़े को बि चांस आहे कोन त हू को विड़ी सघनि इन वॾे मुक़ाबले में। सो उहो पासे ते थी वियूं आहिनि, कंहिंजी सपोर्ट में हली वियूं आहिनि, कंहिं वॾी धुर सां गॾु थी वियूं आहिनि, पर इहे मुक़ाबला हलंदा रहंदा ऐं मुंहिंजो ख़्यालु न आहे त इमरान ख़ान हिन इलेक्शन में को अहिड़ो स्वीप कंदो, अहिड़ी सुनामी आणींदो जंहिंजी हू दावा था कनि। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हुनखे सुठियूं सीट्स ज़रूरु मिलंदियूं ऐं केतिरनि जेके सुठा पाकिस्तान जी सियासत खे सम्झू माण्हू आहिनि उन्हनि जो ख़्यालु आहे त हुनखे सीट सुठी हूंदी पर स्वीप न कंदो। हा, 25 अच्छा, हिकिड़ो एनालिस्ट मुंहिंजे हिन प्रोग्राम में जावेद आयो, तव्हांजो कुलीग भाउ, उन हिते चयो त अगरि वोटर टर्न आउट 70s वांगुरु 50 खां मथे वियो, 70 इलेक्शन में 70 में त 60% खां मथे हो, जेकॾहिं टर्न आउट 60 खां मथे चढ़ी वियो त पोइ इमरान ख़ान स्विप कंदो। तव्हां सम्झो पिया हिन दफ़े जेका वोटर पार्टिसिपेशन आहे या टर्न आउट आहे या जेको माण्हुनि जो शरह अमल आहे हिन जमहूरियतदारी जे मामले में उहो वधंदो ऐं वधियो त उहो सॼो फ़ाइदो इमरान ख़ान तरफ़ ईंदो? ॾिसो, ईमानदारी जी ॻाल्हि आहे त मां हिन ते इन माना हिकिड़ो हथ में ई का राय नथो ॾेई सघां। वोटर टर्न आउट घणनि शयुनि ते मदार रखे थो। हिकिड़ो त जेको जनरली असां ट्रेंड ॾिठो आहे गुज़िरियल 71 जी इलेक्शन्स खां वठी वेंदे हींअर ताईं त ग्रेजुअली वोटर टर्न आउट घटियो आहे। हिन दफ़े त तमामु पर जावेद 2002 में 42% हो, 2008 जे अंदरि उहो 44% हो, ग्रेजुअली इम्प्रूव थियण तरफ़ आहे। स्लाइट थोरो 90s में काफ़ी वधियो घटियो, पर हाणे 2002 खां सही था चओ, पर हिन दफ़े जेके वरी ख़तरा आहिनि, हा, उहे तमामु वॾा शदीद खां अलावा बाक़ी ॿियनि 3 सूबनि में जेके दहशतगर्दी जा ख़तरा आहिनि, 3 सूबनि में जेका हिकिड़ी तरह सां मुसलसल हिकिड़ी तलवार लटके थी वोटर्स जे मथे ते दिमाग़नि ते, हू सोचींदा त असीं इलेक्शन में वञूं, असां वोट विझणु वञूं न वञूं, बम फाटंदो छा थींदो। सो इहो फैक्टर बि नज़र में रखणु घुरिजे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त 60% ताईं शायदि वोटिंग रेशो न वञे। मुंहिंजो अंदाज़ो हीअ आहे त 45 खां 50 जे विच में वोटिंग जो परसेंटेज वञी सघे थी ऐं जेका इमरान ख़ान खे फ़ाइदो ॾींदी। इहा ॻाल्हि चवणु ॾुखी आहे त उहो सॼो फ़ाइदो जेका बि परसेंटेज वधंदी उहो इमरान ख़ान ॾे वेंदी या ॿियनि पार्टियुनि जो बि शेयर हूंदो, इहा ॻाल्हि मां फ़िलहालु नथो चई सघां। पर मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जेकॾहिं इलेक्शन में परसेंटेज वधे थी वोटर्स जी त उनजो घणो करे फ़ाइदो इमरान ख़ान खे ऐं PMLN खे थींदो। अच्छा जावेद, ही जेको फ़ाइदे जी थियरी आहे उहे माण्हू अहिड़ा चवनि त जीअं 18 सालनि खां 30 सालनि ताईं या एज ग्रुप वधायो 35 साल, जेको वोटर जो तइदादु आहे उहो तक़रीबन 2.5 खां 3 करोड़ वोटर आहे मुल्क जे अंदरि ऐं 8.5 करोड़ मां जीअं तव्हां चओ था 50% वोटर पए थो, मतिलबु 4.5 करोड़ या 4 करोड़ वोटर 50% जे हवाले सां, त उन हवाले सां पोइ त वॾो फ़ाइदो इमरान ख़ान खे थी सघे थो। बिल्कुलु थी सघे थो, पर इहा ॾिसो न हिन दफ़े जी इलेक्शन जी सूरत हाल माज़ीअ जे समूरनि इलेक्शन्स खां मुख़्तलिफ़ आहे। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ फैक्टर्स जेके आहिनि न उहे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कंदा। भव जो बि आहे, ख़तरे जो बि आहे, सिंपथी वोट बि आहे। पीपल्स पार्टीअ जी हिकिड़े तरफ़ जेका कारकर्दगी आहे उहा ॾाढी मायूस कुन बि रही आहे, पर ॿिए पासे आइनी इस्लाहात जे हवाले सां वॾा उन्हनि कम कया आहिनि। त ख़बर न आहे केरु माण्हू उन्हनि केरु वोटर उन्हनि कामयाबियुनि खे कंसीडर कंदो या न कंदो। इमरान ख़ान हिकिड़ो फ्रेश ताज़ो तवानो नारा खणी साम्हूं आयो आहे, पर साॻे वक़्तु हुन जा जेके बयान आहिनि, हुनजी जेका सोच आहे उहा जेका राइट विंग पासे ॾे, मज़हबी जमातुनि ॾे ऐं ख़ासि तौर ते शिदत पसंदी जे हवाले सां जेको हुनजो मुबहम किरदारु आहे उन जे हवाले सां ख़ुदि इहो त हुनजो जेको वेझड़ाइप रही आहे उहो जनरल हमीद गुल जहिड़नि माण्हुनि सां रही आहे। त इन्हनि अच्छा जावेद, जी जेको इमरान ऐं राइट विंग जो जेको मामिलो आहे त कयूं था डिस्कशन ब्रेक खां पोइ। नाज़रीन, टाइम थियो ब्रेक जो, ब्रेक खां पोइ थींदा हाज़िर। वेलकम बैक नाज़रीन। वक़्फ़े खां पोइ असांखे ज्वाइन कयो प्रोग्राम में मुल्क जे नामे वारे एनालिस्ट ऐं तजज़ियेनिगार जनाब इम्तियाज़ गुल साहब। अस्सलाम वालेकुम इम्तियाज़ साहब। वालेकुम अस्सलाम। इम्तियाज़ साहब, मुझे स्टूडियो में ज्वाइन किया है जनाब जावेद सुमरो साहब ने, और हमने बात की है मुल्क के अंदर जो अभी इलेक्शन का माहौल है, 3 दिन रह गए, स्पेशली उसके अंदर जो कल इमरान खान वाला हादसा होना था और अल्लाह का शुक्र हुआ कि नहीं हुआ, तो आप समझ रहे हैं कि खान साहब की को अब सिंपथी वोट ज़्यादा पड़ेगा? वो देखिए, ऐसे हालात में उमूमन कुछ न कुछ लोग तो ज़रूर
मुतासिर होते हैं। पहले ही लग रहा ये रहा था कि इमरान खान या पीटीआई के हक में एक लहर चली हुई है, और अब जबकि ये हादसा हो गया, जाहिर है उससे मजीद हमदर्दियां पैदा होती हैं। अब इस हमदर्दी का इजहार अब कैसे होता है, आया उसके नतीजे में उनको वोट पड़ते हैं ज्यादा, और आया उसकी वजह से उनको ज्यादा नशिस्तें मिल पाती हैं, ये तो अभी इलेक्शन के दिन ही पता चल पाएगा। अच्छा इम्तियाज साहब, एक सेंटर और नॉर्थ पंजाब के मुतल्लिक बड़ी एक थ्योरी है मार्केट में कि पीएमएलएन और पीटीआई का टाकरा होगा। आप समझ रहे हैं कि पीटीआई कोई टफ टाइम दे पाएगी पीएमएलएन को? अगर आप टीवी पे चलने वाली कैंपेन को देख लें, जिस अंदाज में इमरान खान और पीएमएलएन नेक टू नेक जा रहे थे, कम से कम टीवी की स्क्रीन से तो यही पता चल रहा है कि मुकाबला इन दोनों के दरमियान ही होगा, असल मुकाबला। अब किस हद तक लोग इन इलाकों में रहने वाले नवाज शरीफ को और पीपल्स पार्टी को भुला के पीटीआई के हक में वोट डालते हैं, इसके बारे में अभी कहना पे कबल अज वक्त होगा। अभी जरा सा इंतजार कर ले तो मेरा ख्याल है सारी सूरत हाल वाज़े हो जाएगी। नहीं इम्तियाज साहब, आपने तो इलेक्शंस के ऊपर काफी मॉनिटर किया है, काफी इसके ऊपर लिखा भी है। आप समझ रहे हैं कि पीपल्स पार्टी का पीएमएलक्यू और जो बरादरी और ये जो ट्रेडिशनल वोट पड़ता है लोगों को, वो ऐसा कोई आपको इम्कानात नजर आ रहे हैं कि वो टूट के इमरान खान की तरफ उमट पड़ेगा? देखिए, अगर कोई ये कहता है कि बरादरीइज्म और जो जागीरदारी का निज़ाम है उसमें कोई फर्क नहीं पड़ रहा है और वैसे का वैसा कायम है, जाहिर है वो तो बेवकूफ़ी की बात है। क्योंकि एक ऐसे ज़माने में जबकि हर तरफ रेडियो चल रहा है, टीवी मौजूद है, अखबारात मौजूद हैं, इस इंफॉर्मेशन का जो कि हर तरफ से आ रही है और इसके ज़रिए जितने लोग नज़रियात सुन रहे हैं, ज़रूर फ़र्क पड़ता है। ख़ास तौर पे नौजवान लोगों पे इसका कुछ ना कुछ असर ज़रूर होता है। और उसमें एक बात नहीं भूलनी चाहिए कि इमरान खान या पीटीआई का असल जो कोशिश थी वो स्टेटस को, यानी जो मौजूदा हुक्मरान टोले हैं, चाहे पंजाब में, सिंध में हैं या दूसरे इलाकों में हैं, वो उनको टारगेट करते हुए उन लोगों के वोट हासिल करने की कोशिश कर रहा है कि जिन्होंने आज तक वोट नहीं दिए, पहली दफा वोट देंगे, या जो पिछली दफा जिन्होंने वोट किसी और पार्टी को दिए। तो उनका इमरान खान या पीटीआई का हदफ ट्रेडिशनल जो रिवायती वोटर हैं पीएमएलएन के, पीपल्स पार्टी के, वो नहीं हैं, बल्कि नए वोटर्स हैं। अब नए वोटर्स कितनी तादाद में उस दिन बाहर आते हैं, वोट डालते हैं, ये अभी देखना बाकी है। अच्छा इम्तियाज साहब, ये जो पॉलिटिकल पार्टीज के रैंक्स में और मीडिया के अंदर बहुत शोर शराबा है और ये लोग भी कह रहे हैं कि मुल्क के अंदर ये राइट विंग की पार्टीज है उनको काफ़ी स्पेस दी जा रही है और लेफ्ट विंग की पार्टीज जो हैं जिसके अंदर ये पीपल्स पार्टी, पीएमएल क्यों तो नहीं एक लिहाज से कहा जा सकता है, लेकिन एमक्यूएम और एएनपी, इनको जरा कॉर्नर किया जा रहा है। आप समझ रहे हैं कि ऐसी कोई ऐसी मैन्योरिंग हो रही है? कौन कॉर्नर कर रहा है, मुझे तो ये समझ नहीं आती। क्या जियो और द न्यूज वाले का कॉर्नर? वो कहते हैं कि इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट मुल्क की एस्टेब्लिशमेंट से मिल के अभी कर रही है। मालूम नहीं। अब अगर जियो टीवी एस्टेब्लिशमेंट का हिस्सा है, दुनिया टीवी एस्टेब्लिशमेंट का हिस्सा है, तो वो अलग बात है। मुझे इस बारे में कोई इल्म नहीं है। लेकिन जो करतूत हमने देखे, चाहे वो नवाज शरीफ, शहबाज शरीफ के थे पिछले 5 साल में या पीपल्स पार्टी के थे, उसकी बुनियाद पे अगर लोगों की हमदर्दी उनके साथ ना हो तो बड़ी फितरी सी बात है। बाकी अब मुझे तो नहीं समझ आती, ना मुझे इस तरह का नजर आता है कि कोई बाकायदा ऐसी कोशिश है जिसके तहत इनको पीछे रखने की कोशिश की जा रही है। आप देखें, अगर किसी ने परफॉर्मेंस किया हो, अपने अच्छा काम किया हो, तो उसको क्या जोर के जरिए दूर रखा जा सकता है? भुट्टो साहब ने काम किया था तो क्या मार्शल्लाह जो था ज़ियाउल हक का, वो भुट्टो साहब का नाम मिटाने में कामयाब हो सका? जो लोग भी काम करते हैं या अच्छे कामों के वादा करते हैं, कम से कम साफ सुथरे होते हैं, तो उन पे लोग एतबार जरूर करते हैं और वो काम वो एतबार उनका फिर वोटों में काम आता है, इलेक्शन में काम आता है। अच्छा इम्तियाज साहब, अब आखिरी सवाल है एक मेरा आपसे, वो ये कि आप ने काफ़ी इसके ऊपर काम किया है, लिखा है और बड़ी बात भी की है। ये 2013 की इलेक्शन आप पुरानी इलेक्शन से, स्पेशली 2008 और 2 से कितनी मुख्तलिफ समझते हैं कि होगी और इसके अंदर कितने बड़े सेटबैक्स हो सकते हैं वोटिंग पैटर्न में, और स्पेशली मुल्क की जो पोलिटिकल लैंडस्केप है वो कितनी तब्दील हो सकती है? देखिए, ये तो एक मुसलसल अमल है, कोई एक इलेक्शन के जरिए तब्दीली नहीं आती है। पिछले 10 साल से पाकिस्तान के अंदर जो अमल चला हुआ है उसके नतीजे में वोटिंग पैटर्न आहिस्ता आहिस्ता तब्दील हो रहे हैं। उसमें
ज़्यादा किरदार नौजवान अदा कर रहे हैं और उसकी बड़ी वजह हर तरफ मौजूद ज़राए इब्लाग हैं। तो ये इलेक्शन इस लिहाज से अलबत्ता मेरा ख्याल है खासा मुख्तलिफ होगा कि इसमें पाकिस्तान तहरीक इंसाफ ने अपने नौजवान वोटर्स को काफ़ी मोबिलाइज किया है और इस अंदाज में किया है कि मेरा ख्याल है उनको उस रोज़ ट्रांसपोर्ट मिले ना मिले वो ज़रूर वोट के लिए जाएंगे। और ये एक पैगाम है ऐसा जो इमरान खान ने दिया है, कतई नज़र उसके उनकी पॉलिसियों से आप इत्तेफाक करें ना करें, लेकिन अगर आप उसका तजिया करना चाहें तो वो ये है कि जो पीटीआई का कारकुन है वो इंतहाई चार्ज है, जज्बाती हुआ है और वो इलेक्शन में आना चाहेंगे। तो अगर 10, 12, 15% नौजवान जो कि पहली मरतबा वोट कर रहे हैं या दूसरी दफा कर रहे हैं वो उन्होंने इमरान खान के हक में वोट कर दिया, तो मेरा ख्याल है कि इससे काफी बड़ी तब्दीली देखने में आएगी पाकिस्तान के सियासी मंजरनामे पे। बहुत शुक्रिया आपका इम्तियाज़ साहब, बहुत शुक्रिया। अच्छा जावेद, इम्तियाज़ गुल साहब विंदे विंदे इहा ॻाल्हि चए थो त हीउ जेको मुल्क जे अंदरि वोटिंग पैटर्न्स आहिनि उनमें जेको यूथ जो एलिमेंट आहे, नौजवान जो, इहो अगरि निकितो त मुल्क जो जेको सियासी लैंडस्केप आहे, मंज़र आहे, उनजे अंदरि काफ़ी तब्दीली ईंदी। तव्हां सम्झो पिया त हीउ निकिरण जा के आसार आहिनि ऐं काफ़ी तादाद में नवां वोटर्स जेके रजिस्टर थिया आहिनि तक़रीबन को 40 मिलियन जी 4 करोड़ उहे उन्हनि मां काफ़ी तादाद में माण्हू निकिरंदा, पर हाणे उहो केतिरा निकिरनि था ऐं उहे छा सभु जेके निकिरंदा उहे सभु इमरान ख़ान जे करे निकिरंदा या कुझु उन्हनि मां वोट डिवाइड थींदो, फैमिलीज़ आहिनि, घर आहिनि, ॿिया फैक्टर्स आहिनि, ॿियूं शयूं आहिनि। त जीअं मूं पहिरीं चयो त हीअ ॾाढी अजीब ऐं डिफरेंट मुख़्तलिफ़ इलेक्शन आहे हिन दफ़े जी, ऐं हिन दफ़े जी इलेक्शन जो का बि प्रिडिक्शन वाज़े तौर ते को बि नथो करे सघे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जी प्रिडिक्शन 11 मई ते ई थींदी जॾहिं उन जा नतीजा अचणु शुरू थींदा। ईअं तव्हां हिकिड़ा पंहिंजे हंच जे बेस ते पंहिंजे कैलकुलेशन करे सघो था। इहा 2-3 शयूं वाज़े आहिनि जेके बज़ाहिर लॻनि थियूं जिन जो घणो इम्कान आहे। नंबर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त ANP काफ़ी लूज़ कंदी जी, उहो नज़र अची रहियो आहे। बलूचिस्तान में जेका नुमाइंदगी हूंदी उहा अधूरी हूंदी छो त हुन में तमामु घणा माण्हू बाइकआउट था कनि, ॿिया माण्हू ड्रिनल आहिनि, भउ में आहिनि ऐं उते अहिड़ो एटमॉस्फेयर, अहिड़ो माहौल ई न ठहियो आहे जंहिंजे करे हिकिड़ी वाज़े ऐं वॾी ऐं सुठी ऐं मुनसिफ़ानी इलेक्शन उते कराए सघिजे। तंहिं करे उहा उते डाउटफुल रहंदी। पंजाब में एॾो सख़्तु मुक़ाबिलो आहे जेको माज़ी में कॾहिं बि न थियो आहे। घणे अरसे खां पंजाब में ऐं ख़ासि तौर ते सेंट्रल ऐं अपर पंजाब में PMLN जो उहो हिन दफ़े नज़र अचे थो, पर ॾाढो चैलेंज्ड आहे, उनखे ॾाढी वॾी हिकिड़ो ख़तरो मौजूदु आहे। सिंध में शहरनि में MQM जी अक्सरियत हूंदी पर उनजी कुझु सीटूं किरण जो इम्कान आहे। अंदरूने सिंध में पीपल्स पार्टी पंहिंजी डोमिनेंस बरक़रार रखंदी, पर हिन दफ़े जेका उते बि लहर हली रही आहे, ख़ासि तौर ते उते काफ़ी मुक़ाबले जो माहौल तमामु घणो मुक़ाबले जो माहौल आहे। लाड़काणे में मुक़ाबले जो माहौल आहे जेको बज़ाहिर तव्हां हाणे लाड़काणे में थी आहियो, तव्हां बि इहा ॻाल्हि कई पए, नज़र ईअं थो अचे त लाड़काणो जेको हुनजो सभ खां मज़बूत गढ़ सम्झो थो वञे, उते तमामु घणो सख़्तु मुक़ाबलो आहे। ॿियनि हंधनि ते मुक़ाबलो, बल्कि मां त हैरान थियुसि त लाड़काणे जे अंदरि त वॉकओवर सिंपल मिलंदो आहे ऐं पहिरीं दफ़ो हिकिड़ा मज़बूत मुक़ाबला ॿुधण पिया अचनि। बिल्कुलु। सो हिन दफ़े जेका पार्लियामेंट आहे उहा तमामु घणी हंग पार्लियामेंट हूंदी। लॻे नथो अनलेस की का सुनामी वाक़ई हली पए, जेका मां प्रिडिक्ट नथो करे सघां। जेकॾहिं सुनामी नथी हले मुल्क में त पोइ जेका असांजी पार्लियामेंट हूंदी, जेको ऐवान हूंदो, उहो ॾाढो तक़सीम थियलु हूंदो, ॾाढो हंग हूंदो। उन में कंहिं बि हिकु पार्टी खे वाज़े अक्सरियत न हूंदी। सिंगल मेजॉरिटी पार्टी थी सघे थो त PMLN अञा बि थी अचे, पर उहा हुकूमत ठाहे सघे थी, नथी ठाहे सघे। इहे उहे सुवाल आहिनि जेके असांखे इंतज़ारु करिणो पवंदो सूमर ताईं। चलो जावेद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां स्टूडियो में आया, असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां मोहतरम जावेद सूमरे साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं असांखे टेलीफोन लाइन ते इम्तियाज़ गुल साहब जॉइन कयो। जावेद साहब जो बि इहो ख़्यालु हो त मुल्क जे अंदरि ही जेको इलेक्शन जो माहौल आहे उनजे अंदरि काफ़ी वोट पैटर्न्स ते फ़र्क़ु बि पवंदो ऐं डिपेंड थो करे त उहो ऐं इन ॻाल्हि ते मुनहसिर आहे त केतिरो माण्हू निकिरे थो ऐं निकिरे थो त उहो कहिड़नि पैटर्न्स ते वञी कहिड़ियुनि पार्टीज़ खे वोट आउट करे थो। पर कुझु ॻाल्हियूं मुल्क जे अंदरि हिन वक़्तु वाज़े थी आयूं आहिनि त जेका सिक्योरिटी जी ऐं जेका अमन अमान जी सूरत हाल आहे बलूचिस्तान
पाकिस्तान जे अंदरि उन जे करे हीअ जेका शिरकतदारी आहे जमहूरियतदारी जे अंदरि उहा मुतासिर थी सघे थी ऐं मुल्क जूं जेके पुराणी कोलिशन पार्टनर्स हुयूं जीअं ANP आहे ऐं PMLQ आहे कंहिं त पीपल्स पार्टी उन्हनि जी परफॉर्मेंस जे बुनियाद ते उन्हनि जो वोट कुझु घटि पइजी सघे थो ऐं उनखे सीट्स जो लॉस थी सघे थो। पर ज़ाहिर आहे पहिरीं दफ़ो पंजाब जे अंदरि इहो माहौल ठहियो आहे त PTI चैलेंज कयो आहे PMLN जे ट्रेडिशनल वोट बैंक ऐं सीट्स खे ऐं हिकिड़ो इन खां पोइ हिकिड़ा नवां मुल्क जे अंदरि वोट पैटर्न्स रहंदा। पर मजमूई तौर ते जेका हीअ इलेक्शन आहे उहा तमामु घणनि लिहाज़नि खां अहम आहे ऐं ज़ाहिर आहे जीअं जावेद साहब आख़िर में पंहिंजे कंक्लूडिंग रिमार्क्स में चयो त इन जो फ़ैसिलो त 11 मई ते आवाम कंदो ऐं 11 मई हाणे का परे कोन्हे का 3 ॾींहंनि जो फ़र्क़ु आहे। सुभाणे हाज़िर थींदासीं हिन ई टाइम ते पंहिंजे ॿिनि महिमाननि सां। तेसीं ताईं जी इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।